Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. I am Sheila Ali Somro and I welcome you all on behalf of Names Virtual Academy. So today's our topic is communication and data communication. So topic ते हलण खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त कम्युनिकेशन चइबो छा खे आहे। हिक ॿिए सां राब्ते करण खे, हिक ॿिए सां कॉन्टेक्ट करण खे कम्युनिकेशन चइबो आहे, जीअं असां नॉर्मली पंहिंजी डेली लाइफ में कंदा आहियूं। बट हिते ॿियो टर्म यूज़ थियल आहे डेटा कम्युनिकेशन। डेटा कम्युनिकेशन मां छा मतिलबु आहे, छा मुराद आहे त डेटा खे हिकु जॻह तां ॿी जॻह ते ट्रांसफ़र कंदासीं विद द हेल्प ऑफ मीडियम। मतिलबु कोई न कोई चैनल, कोई न कोई रिसोर्स यूज़ करे असांखे छा करिणो आहे, डेटा खे ट्रांसमिट करिणो आहे फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस। अॻिते हलूं था, व्हाट इज़ कम्युनिकेशन? कम्युनिकेशन इज़ अ प्रोसेस ऑफ शेयरिंग मैसेजिस बिटवीन द पीपल। छा हूंदो आहे, असां पंहिंजो मैसेज, असां पंहिंजी ॻाल्हि ॿिए ताईं छा कंदा आहियूं, शेयर कंदा आहियूं। कहिड़े टर्म में? मैसेजिस जे टर्म में, बिटवीन द पीपल, माण्हुनि जे विच में। ठीकु आहे, ईज़ी आहे, एॾो डिफ़िकल्ट टॉपिक न आहे, बट थोरो इम्पोर्टेंट लॻो, तंहिंजे करे सोचियो तव्हांखे पढ़ाए छॾिया। इहो नंढिड़ो टॉपिक आहे। डेटा कम्युनिकेशन रिफर टू द शेयरिंग ऑफ विर्चुअल मैसेज। विर्चुअल मैसेज मतिलबु फिज़िकली असां उहो न नथा कयूं, विर्चुअली कयूं था शेयर मैसेजिस खे। हाणे इहा जेका कम्युनिकेशन थींदी आहे, हिकिड़ी त हूंदी आहे फिज़िकल कम्युनिकेशन, वर्बल कम्युनिकेशन, बट हीअ कहिड़ी कम्युनिकेशन आहे? विर्चुअल कम्युनिकेशन आहे। डिजिटल मैसेजिस जे थ्रू असां कम्युनिकेशन क्रिएट था कयूं हिक ॿिए सां। हाणे इहा कम्युनिकेशन इलेक्ट्रिकली थींदी आहे, जीअं तव्हांजा ईमेल थी वियो, मैसेजिस थी विया, फ़ोन कॉल्स थी वियूं। ठीकु आहे, इहे सॼा छा आहिनि? एग्ज़ाम्पल आहिनि कंहिंजा डेटा कम्युनिकेशन जा। डेटा कम्युनिकेशन में जीअं मां तव्हांखे ॿुधायमि, असां डिजिटल मैसेजिस ॿिनि डिवाइसिस जे विच में शेयर कंदा आहियूं, जंहिंमें इन्वॉल्व हूंदा आहिनि केरु? सेंडर, रिसीवर एंड कम्युनिकेट जंहिंजी डिवाइस जे थ्रू थिए थी उहो, लाइक उहो जंहिंखे असां ट्रांसमिशन मीडियम था चऊं, उहा केबल हूंदी आहे। ठीकु आहे, तार हूंदी आहे, काई बि डिफरेंट टाइप्स आहिनि केबल्स जूं। बेसिक टर्मिनोलॉजीज़ आहिनि डेटा खे कम्युनिकेशन करण जूं। ॾिसूं था त उहे कहिड़ियूं आहिनि। सभिनी खां त पहिरियां असां डेटा जे टर्म खे डिफाइन कंदा हलूं त डेटा बेसिकली हूंदी छा आहे? डेटा कलेक्शन ऑफ रॉ फैक्ट्स एंड फिगर, इट इज़ कॉल्ड डेटा। मतिलबु कोई बि तव्हांजी क्यूरी हुजे, कोई बि तव्हांजा क्वेश्चन्स हुजनि, कोई बि रफ मटीरियल हुजे जंहिंमें तव्हांजा नंबर्स, अल्फ़ाबेट, कैरेक्टर्स वग़ैरह अची वञनि था, उन्हनि खे असां छा चवंदा आहियूं? डेटा। डेटा बेसिकली अनप्रोसेस्ड मटीरियल हूंदो आहे, जंहिंमें तव्हांजा वॉइस बि अची सघनि था, इमेजिस बि अची वञनि थियूं, वीडियोज़ बि अची वञनि था। ठीकु, इन्हनि खे प्रोसेस कयो वेंदो आहे कंप्यूटर जे थ्रू एंड डिजिटल डिवाइसिस जे थ्रू, जंहिंखे असां डेटा चवंदा आहियूं। डेटा कम्युनिकेशन छा आहे? डेटा कम्युनिकेशन आहे हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें असां डेटा खे ट्रांसमिट कंदा आहियूं इलेक्ट्रिकली, मतिलबु इलेक्ट्रिसिटी खे यूज़ करे असां डेटा खे ट्रांसमिट कंदासीं फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, दैट इज़ कॉल्ड डेटा कम्युनिकेशन। ऐं ॿियो हूंदो आहे डेटा ट्रांसमिशन। डेटा ट्रांसमिशन जो मतिलबु आहे त ट्रांसमिशन ऑफ डेटा इन एनी डायरेक्शन वाया वायरलेस और वायर्ड मीडियम। इट मीन्स जेका असां डेटा ट्रांसमिट करे रहिया आहियूं कंहिं बि माण्हूअ सां या कंहिं बि डिवाइस सां, त उन में असां कोई न कोई मीडियम, कोई न कोई रस्तो, कोई न कोई रिसोर्स त यूज़ कंदासीं। उहे रिसोर्स कहिड़ा हूंदा आहिनि जेके पाण नेटवर्क में पढ़ी आयासीं? हिकिड़ो हूंदो आहे वायर्ड, ॿियो हूंदो आहे वायरलेस। ठीकु आहे, ऐं उहो जेको मीडियम हूंदो आहे उहो कंहिंजे विच में हूंदो आहे? सोर्स ऐं डेस्टिनेशन जे विच में। सोर्स मतिलबु जितां मैसेज वञे थो, डेस्टिनेशन मतिलबु जिते मैसेज पुॼे थो। उन खां पोइ आहिनि हिन में सिग्नल्स। ठीकु आहे, डेटा कम्युनिकेशन में ॿियो टर्म अची वेंदो आहे कंहिंजो? सिग्नल्स जो। ॿ टाइप्स जा सिग्नल हूंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि एनालॉग, ॿियो हूंदा आहिनि डिजिटल। ऐं असां ही कंप्यूटर बि पढ़ी आया आहियूं, क्लासिफिकेशन ऑफ कंप्यूटर में। ठीकु आहे, एनालॉग सिग्नल ऐं ॿिया हूंदा आहिनि डिजिटल सिग्नल। दे आर कंटिन्यूअसली वेरिंग सिग्नल और वेव्स दैट चेंज विद द टाइम पीरियड एंड यूज़ टू प्रेज़ेंट डेटा। एनालॉग सिग्नल जेके हूंदा आहिनि उहे यूज़ कया वेंदा आहिनि डेटा खे प्रेज़ेंट करण जे लाइ, जेका चेंज थींदी आहे विद टाइम पीरियड। ठीकु आहे, ऐं हिननि मां
थी सघे थो कोई बि क्वेश्चन अची वञे तव्हांखे त तव्हांखे 2 पॉइंट ज़रूरु यादि रखियूं आहिनि। उहे कहिड़ी हूंदियूं आहिनि त हीअ कंटिन्यूअस डेटा हूंदा आहिनि एनालॉग सिग्नल में, ऐं डिजिटल में छा हूंदा आहिनि, डिस्क्रीट हूंदा आहिनि। एन एनालॉग सिग्नल कैन बी यूज़ टू मेयर, एनालॉग सिग्नल छो यूज़ कया वेंदा आहिनि, कहिड़ी डेटा खे मेयर करण जे लाइ यूज़ कया वेंदा आहिनि, उहे आहिनि कहिड़ियूं, फिज़िकल क्वांटिटीज़ लाइक लाइट, साउंड, प्रेशर एंड टेम्परेचर। ऐं जेके एनालॉग असांजा कंप्यूटर हूंदा आहिनि उहे स्पेशल टाइप ऑफ कंप्यूटर हूंदा आहिनि, स्पेसिफिक पर्पज़ जे लाइ यूज़ कया वेंदा आहिनि, जीअं तव्हांजा थर्मोमीटर वग़ैरह थी विया या वरी स्पीडोमीटर। उन खां पोइ डिजिटल सिग्नल इलेक्ट्रॉनिक सिग्नल हूंदा आहिनि जेके कन्वर्ट कंदा आहिनि into a pattern of bits to represent a sequence of discrete value at any given time। मतलब कहिड़े बि गिवन टाइम में हे सिग्नल खे बिट पैटर्न में, मां तव्हांखे बिट्स बि आई थिंक मां तव्हांखे पढ़ाया आहिनि अलाए न पढ़ाया आहिनि, बट जेका कंप्यूटर जी लैंग्वेज हूंदी आहे, बाइनरी लैंग्वेज जेका कंसिस्ट कंदी आहे डिजिटल यूनिट ते, ॿिनि डिजिटल यूनिट ते जेको 0 ऐं 1 हूंदो आहे, मतिलबु इलेक्ट्रिकल सिग्नल खे बिट में मतिलबु 0 एंड 1 में छा कंदी, कन्वर्ट कंदी आहे। इट कैन बी फाइनाइट नंबर्स, मां हिते लिखी छॾियो आहे, कंहिंखे डिफाइन कहिड़ा नंबर थी सघनि था, उहे 0 एंड 1, मतिलबु डिजिटल सिग्नल डेटा खे रिप्रेज़ेंट कंदा आहिनि 0 एंड 1 में, उहा डेटा जेका इलेक्ट्रिकली फ्लो थिए थी। हाणे हिते मां हिकिड़ी डायग्राम ठाही आहे, हिकिड़ो जेको मैसेज आहे असांजो उहो कीअं थो शेयर थिए, मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त प्रोटोकॉल छा हूंदो आहे। ॾिसो, जॾहिं असां इंफॉर्मेशन एक्सचेंज था कयूं फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, त कंप्यूटर तव्हांजी लैंग्वेज खे नथो सम्झे, ठीकु आहे। कंप्यूटर में छा लॻल हूंदा आहिनि, ट्रांसलेटर इंस्टॉल कबा आहिनि, सिस्टम सॉफ्टवेयर हूंदा आहिनि ट्रांसलेटर, उन जी मदद सां जेको तव्हांजो मैसेज आहे उहो फॉर्मेट थींदो आहे कंहिंमें, डिजिटल यूनिट्स में, मतिलबु मशीन लैंग्वेज में जेके कंप्यूटर अंडरस्टैंड कंदो आहे। हाणे उन जेको असांजो मैसेज जेको वञे थो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, उनखे छा हूंदो आहे, हिकिड़ो प्रोटोकॉल मिलियलु हूंदो आहे। उहो प्रोटोकॉल कहिड़ो मिलियलु हूंदो आहे, हाइपर टेक्स्ट ट्रांसफर प्रोटोकॉल। ऐं प्रोटोकॉल छा हूंदो आहे, प्रोटोकॉल तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे जेको तव्हांजो मैसेज आहे उहो कहिड़े तरीक़े सां फॉर्म थींदो, ऐं उनजा वरी छा हूंदा आहिनि, कुझु स्टेप्स हूंदा आहिनि, कुझु स्ट्रक्चर हूंदा आहिनि, उहे मां तव्हांखे अॻिते हली ॿुधायां थी। फॉर सपोज़ ही सेंडर आहे, त सेंडर वटि बि प्रोटोकॉल हूंदो। हिते छा थो करे, सेंडर मैसेज थो शेयर करे, मैसेज शेयर त कंदो, बट उते छा कंदो कि ट्रांसमिशन मीडियम यूज़ कंदो, ठीकु आहे। मतिलबु त कहिड़े टेक्नोलॉजी खे, कहिड़ी टेक्निक खे यूज़ करे तव्हां पंहिंजो मैसेज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस शेयर कयो था, ठीकु आहे। वरी जेको रिसीवर आहे, रिसीवर वटि बि पंहिंजो प्रोटोकॉल हूंदो आहे। प्रोटोकॉल छा ॿुधाईंदो आहे, तव्हांखे हिकिड़ो वे ॿुधाईंदो आहे त मैसेज कीअं फॉर्म थींदो। ऐं इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, जेको तव्हांजो मैसेज आहे न, तव्हां जेको सेंड कंदा आहियो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, इहो स्मॉल पार्ट्स में या स्मॉल चंक्स जंहिंखे चऊं असां, उन में डिवाइड थी वेंदो आहे। ऐं हिन जा कुझु पार्ट हूंदा अथव, मैसेज जॾहिं असांजो फॉर्म थींदो आहे, हिनजो हिकिड़ो फॉर्म हूंदो आहे छा, पेलोड, हीअ सेकेंड पार्ट आहे। ऐं हिनजो जेको फर्स्ट हूंदो आहे उहो हूंदो आहे हेडर, ऐं थर्ड हूंदो आहे ट्रेलर, ठीकु आहे, जंहिंखे तव्हां टेल बि चई सघो था बेसिकली। इहे टे छा आहिनि, स्ट्रक्चर आहिनि प्रोटोकॉल जा। ऐं हिते मां इहो बि लिखियो आहे, जेका ट्रांसमिशन मीडियम हूंदी आहे उहा वायर्ड हूंदी आहे या वरी वायरलेस हूंदी आहे। प्रॉपर्टीज़ ऑफ गुड कम्युनिकेशन, सुठी कम्युनिकेशन जा कुझु करेक्टर्स आहिनि, ठीकु आहे, कुझु ख़ासियतूं आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे डिलीवरी, ॿियो आहे एक्यूरेसी, ॿी आहे टाइम लाइन। डिलीवरी छा हूंदी आहे, द सिस्टम मस्ट बी एबल टू डिलीवर डेटा इन करेक्ट ऑर्डर एंड डेस्टिनेशन। डिलीवरी जो मतिलबु हूंदो आहे जेको कोई सिस्टम असां यूज़ करे रहिया आहियूं, उनजे थ्रू जेको असां मैसेज था सेंड कयूं, त उहो प्रॉपर ऑर्डर में ऐं पंहिंजी प्रॉपर डेस्टिनेशन ते वञी करे डिलीवर थिए। उनखां बाद में आहे एक्यूरेसी। एक्यूरेसी जो मतिलबु छा हूंदो आहे, द सिस्टम मस्ट बी डिलीवर डेटा एक्यूरेटली, मतिलबु बिल्कुलु तव्हां जेका डेटा आहे, जेको तव्हां मैसेज सेंड कयो था उहो एक्यूरेट आहे, उन में काई बि एरर न आहे। डेटा दैट हैज़ बीन अल्टर्ड ड्यूरिंग ट्रांसमिशन एंड लेफ्ट इनकरेक्ट डेटा इज़ नॉट यूज़फुल। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न, तव्हां कंहिं मैसेज सेंड कयो हूंदो आहे, बट उहो मैसेज तव्हांजे हाफ अची वेंदो आहे, त उहो हाफ मैसेज तव्हांजे कंहिं कम जो न हूंदो आहे। बट जेको ही कैरेक्टरिस्टिक आहे, प्रॉपर्टी आहे कम्युनिकेशन जी, इन जे थ्रू असां चवंदी आहे डेटा बिल्कुलु एक्यूरेट असां ताईं पुॼंदी आहे।
नंबर 3 पॉइंट आहे टाइम लाइनलेस द मैसेज मस्ट बी डिलीवर्ड इन टाइमली मैनर। मतिलबु जेको असां मैसेज जा डेटा शेयर कयूं था उहा बिल्कुलु टाइमली शेयर थिए, मतिलबु ऑन द टाइम उहो शेयर थी वञे। लेट डिलीवर्ड डेटा इज़ यूज़लेस। ठीकु आहे, आई होप कि तव्हांखे ये पॉइंट समझ अची वियूं हूंदियूं। उमेदु कजे थी वधीक हाणे मिलंदासीं नेक्स्ट लेक्चर में। ठीकु आहे, थैंक यू सो मच, अल्लाह हाफ़िज़।